अच्छा जे भला फ़क़ीरनि ते छो भौंकंदो आहे तुंहिंजे घरे लठ खयूं था वतनि जे फ़क़ीरनि ते मूंखे अहिड़ी कावड़ थी अचे कि अलाह खे छॾे ॿियनि खां छो था घुरनि कुतो थो चए कुतो जबड़ा मालिक जेको जंहिंजे घर मां रहंदो कुतो मूंखे पैदा न कयो अथई रुगो टुकुर ॾींदो आहे त पोइ मूंखे धक हणंदो आहे उनजा पुट मूंखे चंबा हणंदा आहिनि लतूं हणंदा आहिनि मां पेरनि खे मां चुमियूं ॾींदो आहियां त बि मां मालिक जो दर न छॾियो हीअ रब खे छॾे ॿियनि खां था पिननि कुतो थो चए मूंखे अहिड़ी कावड़ थी अचे लठ न अचे त न फ़क़ीर खे पिनीअ में चंबो बिजाई यादि हुजे बिजाई थो चए पिनिया दर न पिन मत पिन ते पूरी न पवई अरे उहो दर पिन जेको ॾेई न बचा रही बिजाई यादि हुजे लतीफ़ जी छॾे दर दाता जो तूं सुतन सॾ करी सुतन समझो था जा मीर साहब खां तर्जुमो कराया सुतन भिटाई थी हुजे जेके सुता पिया आहिनि उन्हनि जूं निंडूं न फिटा हुनखे सॾ हाणे मुंहिंजा महिमान आया भिटाई ते चयो हलो त दुआ करो मुंहिंजो हलो व्यासू देवी जी कुराड़ी अॻे ई झोल झलियूं बीठी भिटाई पुट ॾे मूंसां हिकिड़ो पोड़ो गॾो उन चयो लतीफ़ ॾंद ॾे माईअ खे पुट कोन पोड़े खे ॾंद माई कावड़ी जी पई मोला लतीफ़ ॾंद ठाहे थो छा जे ॾंद नथो ठाहे बाक़ी छोरनि जी फैक्ट्री आई लतीफ़ छा थो चए